ख़बर है नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं कराची खां। कराची में बिजली के बिलन में वाध ऐं पेट्रोल की क़ीमतुनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ शहर जूं मुख़्तलिफ़ मार्केटूं बंद कयूं वयूं आहिनि। अहम ख़बर है नाज़रीन एक बार ॿीहर अवां खे आगाह कंदासीं कराची खां। कराची बिजली के बिलन में वाध ऐं पेट्रोल की क़ीमतुनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ शहर जूं मुख़्तलिफ़ मार्केटूं बंद कयूं वयूं आहिनि। बोल्टन मार्केट, खाराधर, इम्प्रेस मार्केट, लाइट हाउस, मोबाइल मार्केट, ज़ैनब मार्केट ऐं वापारी शटर डाउन रखियो है। हुकूमत तरफ़ां आवाम मथां महांगाई जा बम किराया पिया वञनि। महंगाई के ज़ाब्ते में आणण लाइ को बि संजीदा नाहे। वापारी अॻवान जो इहो चवणु आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। कराची खां ख़ालिद जलबानी लाइन ते मौजूद आहे। जी ख़ालिद, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल ॾिसो, वापारियुनि तरफ़ां जेको आहे अॼु एहतजाज जो सॾु ॾिनो वियो हुयो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वापारी कराची जे वापारियुनि तरफ़ां एहतजाज कयो पियो वञे। बिजली जा जेके वाधू बिल वरिता पिया वञनि, बिजली जे अघनि में जेका वाध कई वई आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वापारी एहतजाज कंदा पिया वञनि। उन्हनि जी जेका जदोजहद हुई उन्हनि जी जारी आहे। अॼु जेको आहे उन्हनि हड़ताल जो सॾु ॾिनो हुयो। अॼु कराची शहर जूं जेके अहम मार्केट आहिनि, शहर में मुख़्तलिफ़ जेके अहम मार्केटूं आहिनि उहे मुकमल तौर बंदि कयूं वियूं आहिनि। शहर जूं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बोल्टन मार्केट आहे, मेन टिम्बर मार्केट आहे, खारादर आहे, लाइट हाउस आहे, रीगल चौक, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट्स आहिनि। शहर जूं जेके मुख़्तलिफ़ अहम मार्केट आहिनि उन सां गॾोगॾु तारिक रोड थी वियो। तारिक रोड में बि जेके आहिनि मुख़्तलिफ़ मार्केटूं मुकमल तौर बंदि कयूं आहिनि। हिकु वॾी हड़ताल जो जेको सॾु ॾिनो वियो उहा मुकमल तौर हुननि जी हड़ताल ईअं चई सघिजे थो त कामयाबु हड़ताल थी आहे। हुननि निगरान हुकूमत खां बि मुतालबो रखियो आहे त जेके बिजली जा अघ वाधू वरिता पिया वञनि। गुज़िरियल राति जेको आहे पेट्रोल शयुनि में जेको आहे वाध कई वई आहे। वापारी अॻुवाननि सां असांजी ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त हुकूमत तरफ़ां जेको आहे संजीदगी जो मुज़ाहिरो न। ठीक है ख़ालिद हुसैन, अवां जी महिरबानी।